चीनासी नवा के आगाह कंदा हलो कंधकोट जी जेका सूरत हाल है पोलिंग स्टेशन जी इंतहाई हसास थी पे वने पोलिंग स्टेशन ते 11 जेके पेरी मानू अगवा कया है उनन के मिलाए करे 31 मानू के प्रिजाइडिंग ऑफिसर समेत अगवा कयो है अवा के आगाह कई पे पोलिंग स्टेशन ते सरफराज संदरानी ता 20 जणन के अगवा कयो है। कंधकोट जिले में सूरत हाल खराब थी वई है, वधिक 20 जना मुबैना तौर अगवा कया विया हन। कंधकोट में पोलिंग स्टेशन ते हमलो थियो है अवा के बुधाई पिया 20 जणन के अगवा कयो है। पोलिंग स्टेशन ते सरफराज संदरानी ता 20 जणन के अगवा कयो है। नाज़रीन अवा के आगाह कई पिया ही कंधकोट जिले में वधिक 20 जना अगवा थियण खां पोइ मुबैना तौर अगवा थियण जो अंग 31 थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। पोलिंग स्टेशन सरफराज संदरानी बुधाई वञे थी जितां खां 20 ॼणनि के अगवा कयो वियो आहे। कंधकोट जिले जी सूरत हाल खराब थी वई है, वधिक 20 जना मुबैना तौर अगवा थी विया आहिनि। मजमूई अंग 31 थी वियो अगवा थियण जो। अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। कंधकोट मां पोलिंग स्टेशन आहे सरफराज संदरानी जितां खां 20 ॼणनि के अगवा कयो वियो आहे। चीना सिनेमा के आगाह कर रहा हूँ। कंधकोट में पोलिंग की सूरत हाल खराब बुधाई पई वने। पोलिंग स्टेशन से 20 जणन के अगवा कयो है, जन त मुबैना तौर अगवा थींदड़ जो अग 31 थी वियो है। पोलिंग स्टेशन से सरफराज संदरानी ता 20 जणन के अगवा कयो है। जी नाज़रीन गौसपुर जो इलाको है टोड़ी बंगलो जिते नाज़रीन 20 जणन के अगवा कयो है। पोलिंग ते नाज़रीन हमलो थी रहो है। अवा पांजी टेलीविजन स्क्रीन ते फुटेजेस भी ॾिसी रहा हो जेके मानू आहिन इंतहाई पाण में झेड़ो पिया कन विड़ी रहा आहिनि, हथन में डंडा अथन। नाज़रीन अवा ॾिसो पिया त पोलिंग जो जेको आहे सूरत हाल इंतहाई खराब थी रही है। घोसपुर जिला के टोड़ी बंगलो में नाज़रीन पोलिंग स्टेशन ते प्रिजाइडिंग ऑफिसर समेत 31 मानून के अगवा कयो वियो आहे। समी बिजाराणी घोसपुर का धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर लाइन ते मौजूद है। जी समी आगाह कजो सूरत हाल खराब थी पे वने, छा सिक्योरिटी जा इंतजामात छा करे रहे, पुलिस छापी करे, छा वे 9 रेंजर्स के पता घुराए वयो, छा ता के बुधाइंदा हलो त इन वक्त छा सूरत हाल है? जी समी आगाह कजो छा सूरत हाल है? जी घोसपुर टाउन जे 9 वार्डन ऐं यूसी मंगी जे 5 पोलिंग स्टेशन जॾहिं त ददर जे पोलिंग स्टेशननि ते यूसी ददर जे पोलिंग स्टेशननि ते जेको आहे सरफराज संदरानी पोलिंग स्टेशन आहे, जॾहिं त निहाल जाफरी पोलिंग स्टेशन आहे, टोड़ी बंगले जी पोलिंग स्टेशन में जेके 3 पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि में कचे जे हथियार बंदनि जेको आहे काह कई आहे ऐं काह करण में जेको आहे 3 पोलिंगनि तां तक़रीबन सरफराज संदरानी मां 11 माण्हुनि के जेके पोलिंग जो अमलो हुयो उन्हनि खे यरगमाल करे बैलेट पेपर ऐं बैलेट बॉक्स समेत अगवा करे विया आहिनि। जॾहिं त निहाल जाफरी मां बि जेको आहे अमलो सॼे खे अगवा करे बैलेट पेपर खणी विया आहिनि। जॾहिं त टोड़ी बंगले मां 11 पोलिंग स्टेशन जे अमले के भी अगवा करे जॾहिं त अगवा थी वञण जो हिन वक़्तु अंग मजमूई 31 थी वियो आहे। जॾहिं त जेका इंतजामिया पुलिस हुई उहा पुलिस हिन वक़्तु ताईं का बि अहिड़ी कार्रवाई न करे सघी आहे जेके दोहरी कचे जे तरफ़ अंदरि वञी पंहिंजी कामयाब कार्रवाई करे जॾहिं त उहे पंहिंजे ठप्पेबाज़ी करे शाम जो उहे बैलेट पेपर वापसि करे इन अमले ते वापसि कंदा। जी सभी पुलिस अख्तियारनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उहे इन अमल जी तस्दीक या का तरदीद कनि था, छाकाणि त इलेक्शन कमीशन जेका पधराई हाणे ताज़ो जारी कई आहे उहो त सभु ख़ैर जो नारो पिया हणनि। जी बिल्कुलु इहे जेके उन जी धुर बणियल हूंदा उहे पंहिंजी कॾहिं बि साथ पूरी न पिया कनि ऐं उहे अमन ऐं अमान जी जेके ॻाल्हियूं आहिनि उहे बिल्कुलु पूरियूं आहिनि। इहे 3 पोलिंग स्टेशन जा माण्हू बिल्कुलु अगवा आहिनि। इन अगवा जे माण्हुनि खे हिन वक़्तु ताईं को बि वापसि न थियो आहे। नई पोलिंग स्टेशन स्टार्ट थी आहे। पुलिस छा थी चए? सभी पुलिस अख्तियारियूं छा थियूं चवनि? उहो इन्हनि जे साम्हूं बेवस बणियल आहे। त ही समी ज़ाहिर पहिरें में ॿुधायो पियो न कहिड़ियूं कहिड़ियूं पोलिंग स्टेशन हसास आहिनि, त ही उन्हनि हसास पोलिंग स्टेशन में शामिल हुयूं जिते झेड़ो थियो आहे, जिते माण्हू अगवा थिया आहिनि, जेकॾहिं हसास करार ॾिनल हुयूं त पोइ सिक्योरिटी जा कहिड़ा इंतज़ाम कया विया? आवाज़ अचे पियो अव्हांखे समी? समी सां जो राब्तो कटिजी वियो आहे। अव्हां खे आगाह कयो पिया कंधकोट में सूरत हाल ख़राब थींदी पई पोलिंग स्टेशन सरफराज संदरानी तां 20 जणनि के अगवा कयो आहे। अव्हां खे आगाह करायूं
कंदरकोट ज़िले में सूरत हाल ख़राब थी विया आहे। वधीक 20 ॼणा मुबैना तौर अगवा थी विया आहिनि। प्रेज़ाइडिंग ऑफिसर समेत नाज़रीन 31 ॼणनि जो मजमूई तौर अंग थी वियो आहे। अगवा थींदड़नि में पोलिंग स्टेशन सरफराज़ सुंदराणी तां टोड़ी बंगलो में पोलिंग ते हमलो कयो वियो आहे। अच्छा, असां कोशिश कंदासीं त जेके असांजी टीम आहे उनखे त SSP जेके आहिनि उतां जा पुलिस अमलदार या रेंजर्स अख्तियारियूं जंहिंसां राब्तो थी सघे उन्हनि खां वधीक अपडेट मालूम कयूं। ही इंतहाई संगीन सूरत हाल आहे। 31 माण्हू अगवा थी वञनि जंहिंमें प्रिज़ाइडिंग ऑफिसर बि हुजनि। प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे मैजिस्ट्रेट वारा अख्तियार आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त मैजिस्ट्रेट अगवा थी वियो आहे। नाज़रीन कंदरकोट खां असां सां लाइन ते मौजूद आहे हफ़ीज़ मलिक। हफ़ीज़ मलिक, छा सूरत हाल आहे पोलिंग स्टेशन्स जी? जी कंदरकोट जी जेका त यूनियन काउंसिल आहे ददर, उते जेको आहे टोड़ी बंगले वारो जेको इलाइक़ो आहे उते पोलिंग जारी हुई त उते जेको आहे अमले खे जेको आहे हथियारबंदनि पारां यरमाल कयो वियो। बैलेट पेपर्स, बैलेट बॉक्स ऐं ॿियो सामान जेको आहे उहो जेको आहे फुर कयो। जॾहिं त सरफराज़ सुंदराणी वटां बि 10 ॼणनि खे जेको आहे यरमाल बणायो वियो। अहिड़ी रीति जेको आहे निहाल जेको जाफरी आहे उते बि जेको आहे कुझु माण्हुनि खे यरमाल बणायो। हिन महिल बि जेके माण्हू आहिनि उहे लॻभॻि जेको आहे 27 खां 28 ऐं 30 जे विच में जेके माण्हू आहिनि उहे जेको आहे हथियारबंदनि वटि यरमाल आहिनि। ॻाल्हायूं पिया हफ़ीज़, ॿुधी सघो था समी सां बि इहा ॻाल्हि ॿोल थी पई। ही जन पोलिंग स्टेशन तां माण्हू अगवा थिया आहिनि, छा हिननि खे हसास करार ॾिनल हो पहिरियां? ऐं जेकॾहिं हसास करार ॾिनल हुयूं त पोइ उते सिक्योरिटी जा इंतज़ाम केतिरा कया विया, छो न कया विया? को अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे का? ते पहुता ऐं उते ही जेकी सूरत हाल आहे उहा हिकिड़ी अणवणंदड़ सूरत हाल टोड़ी बंगले जे पोलिंग ते थी आहे। असां ॿुधी सघो था सवाल इहो आहे, इहो त अपडेट असां हलायूं था न, माण्हू अगवा थिया आहिनि त ही छा हसास करार ॾिनल हुयूं पोलिंग स्टेशन? ऐं जेकॾहिं हसास करार ॾिनल हुयूं त सिक्योरिटी जा बंदोबस्त छो न कया विया? अवां जी ॻाल्हि ॿोल थी आहे अमलदारनि सां? हाँ जी, जेको आहे ही जेके पोलिंग स्टेशन है न रुगो हिसास पर इंतहाई हिसास करार ॾिनल हुयो ऐं उते जेको आहे पुलिस अमलदार बि मौजूद हुया। ऐं जेको आहे उते जेकी ही शुरूआती जेको तौर ते जीअं पोलिंग अमलो उते पहुतो आहे त उन्हनि खे हथियारबंदनि जेको आहे यरमाल करे उन खां जेको सामान हुयो उहो सॼो कुझु अमले सां गॾु एहलकार हुआ, पुलिस हुई, रेंजर्स हुई, केर हो का तस्दीक थिए पई? हफ़ीज़, जेके माण्हू आहिनि उहे बि जेको आहे हथियारबंदनि वटि यरमाल पिणियल आहिनि ऐं पुलिस पारां जेको आहे उनजी कोशिश कई पई वञे। ऐं जॾहिं त डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी बि जेको आहे उन तरफ़ रवानो थी वियो आहे ऐं जेको आहे पोलिंग जो जेको अमल आहे उनखे दुबारा जेको आहे शुरू करण लाइ। तव्हांखे आवाज़ अचे थो असांजो? जी जी। अच्छा हफ़ीज़, सवाल इहो आहे त ही जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि इहे इंतिहाई हसास हुयूं ऐं इलेक्शन कमीशन मूजिबि जेके हसास ऐं इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन्स आहिनि उन्हनि ते रेंजर्स ऐं फ़ौज खे मुक़ररु करणो हुयो। हिकु त इहा शइ क्लियर कयो त उते रेंजर्स ऐं फ़ौज एहलकारनि जी केतिरे तादाद में मुक़ररी हुई? उन खां अलावा पुलिस जा जेके एहलकार आहिनि मुक़ररु हुया उन्हनि जो केतिरो अंग हुयो? गॾोगॾु इहो बि ॿुधायो त जन हथियारबंदनि हमलो कयो उन्हनि जो तादाद केतिरो हुयो? ही जेको बड़ा कश्मीर कंदरकोट ज़िले जा जेके 144 इंतहाई हिसास करार ॾियण पोलिंग स्टेशन उन मां ही जेको टोड़ी जेको आहे बंगले वारो जेको यूसी ददर जी जेकी पोलिंग स्टेशन आहे इहे इंतहाई हिसास करार ॾिनल हुयो। हिते जेको आहे 10 खां वधीक जेको आहे पुलिस एहलकार उहे मुक़ररु थियल हुया ऐं फ़ौज खे स्टैंड बाय में रखियो हुयो ऐं फ़ौज बज़ाहिर जेको आहे फील्ड में नज़र न पई अचे। अमन अमान जी सूरत हाल खे ख़राब ॾिसंदे फ़ौज खे स्टैंड बाय में रखियो वियो। अञा ताईं फ़ौज खे तलब न कयो वियो आहे। केतिरा हुया जन हमलो कयो आहे जेके अगवा करे विया माण्हुनि खे? जी असां जेके उहो असांजा नाज़रीन बि जेको आहे फुटेजनि ते बि ॾिसी सघनि था पिया। हथियारबंदनि जो जेको उहो तादाद जेको हुयो उहो जेको आहे 1 दर्जन खां वधीक जेको आहे तादाद आहे ऐं उते जेको आहे माना जेकी सूरत हाल आहे उहा तमामु हिकिड़ी गंभीर आहे ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां इहा कोशिश कई पई वञे त उन कचे वारे इलाइक़े में जेको आहे पहुची करे पोलिंग वारे अमल खे हिकु भेरो ॿीहर शुरू करायो वञे। पुलिस अख्तियारियुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे तव्हांजी? हाँ जी, जेको आहे उते डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन बि इहा ॻाल्हि कई आहे त असां जेका भरपूर कोशिशि कयूं पिया ऐं उन हंध ते वञी करे पहुची करे पोलिंगूं जेको आहे उहे जेको आहे दुबारा जेको आहे उहे शुरू कराइजनि। ऐं हीउ जेको अमल आहे इहो कंदरकोट जे कचे वारे इलाइक़े में थियो आहे। हीउ यूनियन काउंसिल ददर आहे, उते जेको हीउ वाक़ियो पेश आयो। जी, पोलिंग अमल हफ़ीज़ तॾहिं ई शुरू थींदो न जॾहिं ही अमलदार जेके आहिनि अगवा थिया आहिनि, एकठी वॾो तादाद आहे, जॾहिं उहे बाज़ियाब थींदा त उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ जीअं थींदो आहे राजूनी खे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि या को पुलिस एक्शन थींदो आहे उन तरह जी का कार्रवाई नज़र अचे पई?
जी जेके अगवा थियल आहिनि उन्हनि खे असीं इहो ई चई सघूं था पिया त उहे यरगमाल थियल आहिनि ऐं उहे जेके यरगमाल थियल आहिनि त उहे बि जेको आहे त बासर धुरी वञनि ऐं जेके यरगमाल कयूं थियूं आहिनि उहे बि बासर धुरी वञनि ऐं उहे जेको आहे त कचे वारे इलाइक़े में जेको आहे हिकिड़ो ख़ासि असरु रसूख़ कंदड़ आहे ऐं तंहिं करे जेको आहे त पुलिस जेको आहे त उते जेको आहे त रवानी थी वई आहे SSP अमजद शेख ओॾा नफ़री जेको आहे त उहा मोकिले छॾी आहे ऐं ज़िले इंतज़ामिया उन तरफ़ रवानी आहे ऐं जीअं जेको आहे त उते जेकी माहौल आहे उन में को अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो हिक ॿिए जा माण्हू जेको आहे त विहारे छॾिया आहिनि ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि हिक ॿिए जा माण्हू विहारे छॾिया आहिनि जी अच्छा हिकिड़ा माण्हू त अगवा थिया आहिनि हफ़ीज़ ॿिया जेके फुटेज हलनि पिया त काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे ज़ख़्मी बि असांखे नज़र अचनि पिया सो उन्हनि जो तादाद केतिरो ॿुधाए पियो वञे या उन्हनि जे इलाज वग़ैरह जे लाइ कहिड़ा बंदोबस्त कया विया आहिनि केॾांहुं उन्हनि खे मुंतक़िल कयो वियो आहे जी जेके ढेड़ा थिया आहिनि उहो कंदकोट जे वार्ड नंबर 10 ते पीपुल्स पार्टी JUI जे हामिन विच में जहिड़ो थियो जिते जेको आहे त लठियुनि जो जेको इस्तेमालु कयो जंहिंजे नतीजे में जेको आहे त 10 ॼणा जेको आहे त उहे ज़ख़्मी थी पिया अहिड़े रीति वार्ड नंबर जेको 12 आहे कंदकोट जो उते जेको आहे पीपुल्स पार्टी JUI जे हामिन विच में जहिड़ो थियो ऐं प्रिज़ाइडिंग जेके आहे त असिस्टेंट ऑफिसर आहे आमना बलोच उनखे ज़ख़्मी कयो हिकु ॿिए हमराह खे ज़ख़्मी कयो ब्लैक पेपर जो जेको बाक्स आहे उनखे टोड़ियो वियो ऐं जेको आहे 2 कलाकनि ताईं पोलिंग वारो सिलसिलो जेको लेडीज़ बूथ हुयो उहो वार्ड नंबर 2 में बंदि हुयो अहिड़े रीति वार्ड नंबर 6 ते जेके आहे त उहे जहिड़ा थिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेका त मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते जहिड़ा थिया आहिनि ऐं उते मजमूई तौर ते 25 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि ऐं जीअं यूनियन काउंसिल आहे वको उते जेको आहे त उगाई पोलिंग स्टेशन आहे उते बि जहिड़ा थिया आहिनि उते बि माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि जी अच्छा हफ़ीज़ ये सूरत हाल इन नहज ते पहुती छो यो झेड़ो छो थियो या माण्हू अगवा छो थिया का ख़बर पइजी सघे पहिरियां ई जो को तकरार हलंदड़ हो या ईअं थींदो आहे त को हाराईंदो हुजे पोइ अची उहो झेड़ो कराईंदा आहिनि जीअं पोलिंग अमल रुकिजी वञे सूरत हाल शुरू किथां थी आहे झेड़े वारी या माण्हुनि खे अगवा करण जी नौबत छो पेश आई थे ईअं थो पियो त कंदकोट तालके में जेको आहे ओवरऑल जेकी झेड़े जी जेकी शुरूआत थियनि जेके पीपुल्स पार्टी ऐं JUI जा जेके उमेदवार आहिनि उहे हिक ॿिए जे मद मुक़ाबले आहिनि ऐं हर कंहिंजी धुर जी इहा ई कोशिशि आहे त असां जेको आहे चूंडूं खटियूं ऐं JUI हिन भेरे जेको आहे त पीपुल्स पार्टी खे सिधी रीति जेको आहे त मुक़ाबिलो करे रही आहे ऐं उन में जेको आहे उन्हनि जे हिमायती जेको आहे त उन्हनि तूषा मुशा ते हिक ॿिए सां जहिड़ा थिया आहिनि ऐं जंहिंजे नतीजे में जेके मुख़्तलिफ़ जेको आहे कंदकोट तालके जा मुख़्तलिफ़ जेके वार्ड जी 2 आहे ऐं उन सां गॾोगॾु वको यूनियन काउंसिल आहे ऐं उते जेके माण्हुनि जो जेको अंग आहे जेको ज़ख़्मी थिया आहिनि उहो 25 खां वधीक ॿुधाए पियो वञे जी वॾी महिरबानी ही सूरत हाल आहे 25 माण्हू ज़ख़्मी था थियनि 21 माण्हू अगवा था थियनि ऐं अञा त इहे ॻाल्हियूं आहिनि त उन्हनि खे बाज़ियाब करण जी कोशिशि कयूं पिया SSP साहिबु जेको आहे अमले समेत चवंदा त रवानो थियो आहे हाणे हैरत जहिड़ी ॻाल्हि हिकिड़ी इहा बि आहे एहसास करार ॾिनल हुयूं बिल्कुलु हुयूं हिकु त फ़ौज जी मुक़ररी आहे फ़ौज जी मुक़ररी न आहे रेंजर्स जी मुक़ररी न आहे DRO जेको डिप्टी कमिश्नर आहे मुनवर मिछाणी साहिबु उहो चए थो त असां अहलकार जेके अगवा थिया आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी लाइ क़दम खणूं पिया ऐं हाणे इलेक्शन कमीशन चयो आहे त कंदकोट में पोलिंग जो अमल पुरसुकून तरीक़े सां जारी आहे हाणे फुटेजिस ॾिसूं था असां हिकिड़ा हथियारबंद अचनि था ॾींहं ॾिठे जो उहे 31 माण्हुनि खे खणी हलिया था वञनि ऐं अहिड़नि हसास पोलिंग